नाज़रीन, बदीन में बरसातन सबब दरगाह इस्माइल शाह पानी हेठ अचण सबब केतिरियूं ई क़बरूं मसमार थी वयूं आहिनि। उन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे बदीन मां धरती टीवी जो रिपोर्टर अली मोहम्मद शाहानी। इस वक्त जो है दरगाह इस्माइल शाह में असीं मौजूद आहियूं। दरगाह इस्माइल शाह जो है मुकम्मल तौर पानी हेठ अची वञण जे करे उते जा जेके रहवासी आहिनि पंहिंजे प्यारनि जे क़बरुनि ते जेको 9 तारीख़ वञी न सघिया आहिनि। अचो त उन्हनि रहवासियुनि सां ॻाल्हाईंदासीं त वधीक असांखे छा था ॿुधाइनि। जीअं त अॼुकल्ह बरसाति जेका सिलसिलो हली रहियो आहे, इन हवाले सां कंहिं बि असांजे टाउन कमेटी या DC बदीन या AC बदीन कंहिं बि हिते अची करे विज़िट या ताउन असां सां न कयो आहे। केतिरियूं क़बरूं आहिनि जेके पाणी जे हेठि दबाव में अची चुकियूं आहिनि ऐं अक्सर करे 9 ऐं 10 मुहर्रम ते इहा ई शइ हूंदी आहे कि पंहिंजे प्यारनि जे क़बरुनि ते वञी करे उते वञी मिटी लॻायो। साईं हे पाणी एतिरो मौजूदु आहे जिते मिटी छा इंसान हिकु क़दम बि नथो रखी सघे। जी बरसातूं पयूं आहिनि त पाणी असां ते निकाल कोन्हे जे वजह सां थिए थो। हितां खां घटि आहे जेको सही कोन्हे थियल, हेठि कना जा सही कोन थिया आहिनि, उनजो पाणी अचे थो, कुझु वरी बरसाति जो आहे पोइ जमा थी वञे थो। ॿियो घटि हिन साइड ते आहे जेको उहो बि ख़तमु थियो पियो आहे, नाकारा थी चुको आहे। हीउ जेको असां वटि गटर नालो जेको वहे पियो इहो उबतो वहे थो। ड्रेन जे सिस्टम जेको आहे सो निज़ाम जेको आहे सो उबतो वहे थो, उनजी सफ़ाई आहे कोन। तव्हां पाण ॾिसी सघो था, हीअ जेके नड़ ॾिसो पिया या हीअ किचिरो गंद ॾिसो पिया, इहे सभु नाले मंझि ई आहे ऐं नाले जी सफ़ाई ख़ासि करे आहे कोन। जीअं पई आहे पाणी त बीठो थी दरगाह माना पाणी आउं भरींदो आहियां, ठीकु आहे, माना मुजार आऊं आहियां। ऐं असांजे को माना हिते को माना मुंसिफ कम्यूनिटी वारो कोन आहे पाणी कढण लाइ, को असांखे मदद करण लाइ कोई कोन आयो। 50 ॾिसो 2 घर बि हींअर किरिया आहिनि, नुक़सानु थियो आहे। हींअर बि आहियूं ॾिसो पिया त घरनि खे टेक ॾेई बीहारे बीठा आहियूं। हीअ असांजे जॾहिं बि बरसाति ईंदी आहे असां सां अहिड़ा न ज़ुल्म हूंदो आहे। नाज़रीन, बदीन में क़ाइम दरगाह इस्माइल शाह जे रहवासियुनि जो ॻाल्हियूं ॿुधियूं। संदन चवण आहे हिते ज़िले इंतज़ामिया, डिप्टी कमिश्नर बदीन, AC समेत चूंडियल नुमाइंदनि हिननि जी का बि सार न लधी आहे। हिननि सिंध हुकूमत खां मुतालबो कंदे घुर कई आहे त फौरी जेको आहे सो दरगाह इस्माइल शाह मां ऐं हिननि जे घरनि मां फौरी पाणी जेको बरसाती पाणी निकाल करे हिन रहवासियुनि खे जेके आहिनि समूरी सहूलियतूं मुहैया कयूं वञनि। कैमरामैन गुलाम सिंह चावड़ो सां गॾु अली मोहम्मद शाहानी, धरती न्यूज़।